अदी ओ अदी को तात कर मुंजी को छेलो बेलो खराए अचरते मुकाबलो आ छाहे को तात कर मुंजी अचरते मुकाबलो आ को छेलो बेलो खराए छेलो तो चवे त मूंखे कुत्ता खाई वञनि बिल्ला खाई वञनि पर ये सोडी न खाए छो कुत्ता छेले के नशो ॾेई पो खाईंदा आहिनि छा अदी ये बहाना न कर जेकॾहिं 50,000 खटणो थी न त पोइ मूंखे छेलो खाराए त मुंहिंजो जिस्म ताक़त वठे छेलो महांगो आहे हा बाक़ी चवी त कुत्तो कोई खाराए अदी मूंसां इहे मश्करियूं न कर मूंखे छेलो खाराए हा तरस मां तुंहिंजे लाइ छेलो खणी थी अचां भला ॿुधाए त घणा किलो हुजे 2-3 किलो त हुजे ठीकु आहे खा भर पेट अदी हे त गाह वा गाह कीअं खाईंदमि चबाड़े चबाड़े खा ॿियो कीअं खाईंदीअ मां को ढोर आहियां छा जो गाह खाईंदसि तू ॿिली बि नाही जो गोश्त खाईंदीअ अदी अहिड़ी हालत में थी सघे थो मां शर्त हाराए वञे जीत हार ज़िंदगीअ जो हिसो आहे बाक़ी तूं त 5 किलो गोश्त में बि महांगी आहीं त पोइ भला मूंखे चणा ई खाराए चणा बि नाहिनि भला दाल मानी खणी अच कुझु त ॾे बुख मारींदीअ छा ओ हा इहा ॻाल्हि कर न जेको घर में रधियो आहे उहो खणी अच ठीकु आहे उहो ई खणी अच वञी हे गाह ॾितल खे खाराए बुख बि मरे थी वरी खाए बि नथी कम में भी फाती आया सजो डी कम कंहिंखे एहसास ई कोन्हे परी तूं ॾिस चाहे वेठे ही मुकाबलो मां कीअं थो खटियां रख शर्त दिल खे दुआ लॻई कान थी बस तूं रुगो मूंखे चणा खाराए चवनि था त चणनि में वॾी ताक़त आहे अलण ताक़त माण्हुनि में हूंदी आहे चणनि मां किथां आई रात नूं 3 किलो चणा भिॼाए रखिया हा उहे उॿारिया अथई या न चणा त मां उॿारे रखिया हुया पर एतिरा चणा खाईंदे त बादी थी वेंदी लीक थी वेंदे पेट मां गड़गड़ जा आवाज़ ईंदे चरी असां पहलवान आहियूं पहलवान पत्थर बि हज़म करे वेंदा आहियूं असांखे कुझु बि कोन थींदो रख शर्त अजायो जिद न कर लू जिद न कर है परी चरी तोखे कहिड़ी ख़बर त पहलवान छा खाईंदा आहिनि पहलवान वेले ते पूरो बकर बि खाई वेंदा आहिनि सिंग न सूधो तूं वञ चणा खणी अच मूंखे कुझु बि कोन थींदो लॻी शर्त खणी थी अचां खाए पोइ कजाए किन चणनि सां मूंखे छा थींदो चणा त मां कचा खाईंदुमि छो जो मूंखे मुकाबलो खटणो आहे सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।